अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, अली हसन अब्बासी किताब आहे कोट लखपत जो कैदी, जेल डायरी, लेखक रसूल बख्श पली जो, किस्त 6, 16 मई 1982 ईस्वी, सुबुह जा 11:15। रेडियो ते शानदार शहनाई पई वॼे, का हिंदुस्तानी स्टेशन आहे, शायदि जालंधर। ख़ैर, मजीद कुरैशी जो हींअर थी वियो आहे, ठटे जे डिप्टी कमिश्नर साहब जो लेटर बि खणी आयो आहे, जंहिं हितां मोकिलियल डोमिसाइल जी दरख़्वास्त ऐं रिमाइंडर जो 6 महीननि खां पोइ 2 अखर जवाबु मोकिलियो आहे। फार्म ॾियारे मोकिलिया अथसि त ही भरे मोकिलियो। वाह अड़े सदोरा सिंधी का मोरा वाह। 700 मेलनि तां हमराह खे अहिड़े हाल में ख़सीस कम लाइ सरकारी तरह दरख़्वास्त मोकिली अथमि त कमु करणु त ठहियो, रुगो पहुच जा 2 अखर मोकिलण लाइ बि 6 महीना तयारु कोन्हे। को अहसान कोन हो। हिकु मामूली जाइज़ ऐं क़ानूनी कम जे सिलसिले में रवाजी रूटीन मूजिबि फ़र्ज़ अदाई थिए हा त जेकर उहे फार्म 6 महीना अॻु बि पहुची वञनि हा, पर न। 100 सालनि जो सिंधी मार गद्दार सिंधी कामोर को रिकॉर्ड त ख़राबु करणो कोन्हे। 5 ई आङुरियूं बराबरि कोन्हनि, कन में हया ऐं दीद बि आहे, के फ़र्ज़ शनास के नर मुड़स बि आहिनि, पर मजमूई तौरु सिंधी कामोरे जहिड़ी कोता नज़र कम ज़र्फ़ कुवत दुश्मन ऐं अवाम दुश्मन मख़लूक दुनिया में ॿी घटि ॾिसबी। वरी चवंदो सदाईं अदा बसि सिंधी आहियूं वेठा लोड़ियूं सिंधी। ही मुंहुं ॾेई बन तो वेह खाई न मरी, जीअं से मलीर ॼायूं तोसीं संग न कनि। तूं कीअं मंझां तन पाण कोठाई मारुई। शाह लतीफ़। मजिद कुरैशीअ चयो त इस्पतालनि में टेस्टुनि मोकिलण लाइ हुकूमत जो हुकुम बि पहुतो आहे, 2-3 ॾींहंनि में मोकिलिबो। ॿियो इस्पताल तपास लाइ चौधरी शरीफ़ कंपाउंडर आयो। सिंध ऐं पंजाब जे जेलनि में डॉक्टरीअ जे सिलसिले में 2 माण्हुनि जी ॻाल्हि आहे। हिकिड़े बाबति रुगो कैदियुनि खां ॿुधुमि, ॿिए बाबति ॿुधुमि ऐं खेसि ॾिठुमि बि। डॉक्टरनि में डॉक्टर क़ैद में हरदिल अज़ीज़ ॿुधुमि, डॉक्टर नूर अहमद मेमण, असांजे यार इमाम अली मेमण वकील जो भाउ। पंजाब में कंपाउंडरनि में चौधरी शरीफ़ जो मटु न ॾिठुमि। जहिड़ो अथसि नालो तहिड़ो आहे शरीफ़, थोरो ॻाल्हाऊ पर अशराफ़ क़ाबिल ऐं हारी ढॻो। सॼो ॾींहुं पियो हले, चांहि बि कान पीअंदो। देरि थी थिए, कैदी वीचारो बीमार आहे। बेशितर में हिननि हेतिरनि सारनि सनद या सगोरनि बुज़ुर्गनि खां को कुंड पासो बचियल हूंदो त अहिड़ा माण्हू ई उन जा हक़दार थी सघनि था। 17 मई 1982 ईस्वी, सुबुह। ॿ लंबा सिपाही उर्फ़ मुलाज़िम अची कड़किया आहिनि। स्टोर कीपर जी चिठी आणे हथ में ॾिनी अथनि। स्टोर कीपर पंजाब में हिकिड़ो मुस्तक़िल जेल अमलदार आहे, जेको हूंदो ई उन कम ते आहे। 14-15 ग्रेड जो हूंदो। चिठी अंग्रेज़ीअ में आहे। फरमाए थो, सर 2 मेज़ूं ऐं 2 ॾोलियूं तव्हांजे हवाले आहिनि। तव्हांखे फ़क़ति हिकिड़ी टेबल ऐं हिकिड़ी ॾोरी रखण जी जो अख़्तियार आहे। गुज़ारिश आहे त महिरबानी करे बाक़ी शयूं वापसि करियो त ॿियनि बी क्लास कैदियुनि खे ॾियां, जन वटि कुझु बि कोन्हे। ॿाहिरि चकर ॾींदे अलाए कहिड़े ज़माने में अलाए किथे कंहिंखां कहिड़े माहौल में ॿुधल सिटूं ज़बान ते तरी आयूं ऐं झूंगारियूं रहियूं। कंहिं सिट जो कनु, कंहिंजो पुछ। पाण न ॼाणूं दुनियादारी कंहिंखे हूंदी तंहिंखे पाण ॼाणूं दुनियादारी जंहिंखे हूंदी तंहिंखे हूंदी। कान पुछा दरवेश रखनि था, के ई अचनि था के ई वञनि था। दुनिया जी ये दिलि बीमारी जंहिंखे हूंदी तंहिंखे हूंदी। उहे सिटूं पास सदी पोइ ते वठी वयूं। इब्राहिम जी स्ट्रीट, मैकलोड रोड, कराचीअ ते नई सिंध रोज़ानी अख़बार जे ऑफिस। मुश्ताक अबड़ो एडिटर, रसूल बख्श पली जो अली मोहम्मद मजरू ऐं ॿिया सभु एडिटर। पोइ रसूल बख्श पली जो एडिटर ऐं ॿिया सभु एडिटर। पघार पूरी सारी, घणो गुज़र चांहि ते। बुख खे विंदराइण लाइ अली मोहम्मद मजरू पहिरियां ई एडिटर ऐं सॼे स्टाफ तां चर्चा करे ॿुधाईंदो ऐं पोइ कलाम ॿुधाईंदो, पंहिंजो ऐं ॿियनि जो बि। जॾहिं हालति बि न ख़राबु हूंदी हुई ऐं एडवांस बि कोन मिलंदो हो, तॾहिं सरशार उकेलीअ जो अहम कलाम ॿुधाईंदो हो। ख़ुदा ॼाणे गंजे मजरूअ जे उन ज़िंदह दिली ख़ुलूस सचाई, सोज़ ऐं दर्द जो ज़मानो हींअर कहिड़ो हाल कयो हूंदो। ज़माने हींअर कहिड़ो हाल कयो हूंदो। कलाम रवायती होसि पर असराइतो ऐं आवाज़ बि सुभान अल्लाह। सरशार जो पुटु टीवीअ में आहे, मंज़ूर फ़क़ीरानी, संदसि हिकिड़ो कलाम निहायत असराइतो ॻाईंदो आहे। 7 कम छॾे ॿुधबो आहे। 2-3 गुल वरी टिड़िया आहिनि, सफ़ा सुकी सड़ी विया आहिनि।
ज़िंदगीअ में मौत सां विढ़ण जे करे न सघ आहे, बिना ख़ुशबू वारा गुल बि हिते वॾी गनीमत आहिनि। जॾहिं पहिरीं हिकिड़े ॿारी हणी विया तॾहिं मूं चइनि ही छा था करियो? आउं हिरियल हुउसि अबू बकर ज़रदारीअ जे गुलनि ते, जन जो सेंट्रल जेल हैदराबाद जे कराचियुनि में रहंदड़ सियासी क़ैदियुनि तरफ़ां बाक़ाइदे निगहबान तस्लीम थियल हो। गुलाब जा वॾा वॾा ख़ुशबूदार गुल सुबुह जे पहर में महक जे फुड़नि सां झिंझियल गुलाब जा गुल अबू बकर खां लिकाए छीनी लिकाए कमरे में खणी वञण में केॾो न मज़ो हूंदो हो। बकौल अल ने शाह शकर इलाही ठठवीअ जे हारीअ बखर जे से ॾींहं बि से हुआ। अख़बार अची वई आहे, अर्जेंटाइन ऐं अंग्रेज़ बहादुर जो झेड़ो अञा ख़तमु न थियो आहे। नुक़सानु घणो अर्जेंटाइन जो थियो आहे, पर साहिब बहादुर जी पोज़ीशन बि उहा न रही आहे। जंगी ॿेड़े में ॿियनि जी रहबरी करण वारा 3 ख़ासि जहाज़ हुआ। उन्हनि मां शेफीलैंड ऐं बर्लियंट विया ग़रक़ थी। बाक़ी हिकिड़ो आहे। अख़बारुनि में अंग्रेज़ सिपाहियुनि जे घर वारनि जा ओछगारूं ॾींदड़ फ़ोटा पिया छपजनि। अंग्रेज़ बहादुर खणी खून रेज़ी करे कब्ज़ो बि करे वञे, पर हू वरी अची कब्ज़ो करे वञनि त उन लाइ जंगी ॿेड़ो जेको रोज़ करोड़े रुपया ख़र्च करे 100 घणा ॾींहं पहिरो ॾींदो, ख़र्च घुरे सो घणा ॾींहं पहिरो ॾींदो। मतिलबु त ॿी जंग अज़ीम खां पोइ बोतारनि जी पहिरियों दफ़ो रंधिणे में रोलो पियो आहे। अमेरिका ऐं ॿिया सरमाएदार मुल्क हूअं सदाईं ॿियनि खे विड़ाए पाण बांदर वांगुरु मोतबर थी पछाड़ीअ जो फ़ैसिलो करे झेड़े वारा टपड़ ई पाण खणी वेंदा हुआ। हाणे टीं दुनिया बि चए त अंग्रेज़ ज़ुल्म था कनि, त रूस ऐं चीन बि पिया अर्जेंटाइन सां हमदर्दियूं कनि। बहरहाल कहिड़ो बि निबेरो थिए, हिन खां पोइ लातीनी अमेरिका में ताक़त जो तवाज़ुन उहो न रहंदो जेको अॻु हो। ईंदड़ ॾहाकनि में उहा धरती साम्राज्य लाइ ईअं तपी टामणी थी वेंदी जीअं एशिया ऐं अफ्रीका थी विया आहिनि। अख़बारुनि में सरकारी मुल्हनि जो औरतुनि ख़िलाफ़ु जिहाद ज़ोर शोर सां जारी आहे। अॼु बि मुल्हनि पारां मज़मून आयो आहे। डॉलरी मुल्ह बाक़ाइदे मुहिम पिया हलाइनि। रोज़ कंहिं मर्द या औरत जे नाले मज़मून छपाईंदा आहिनि, जंहिंमें साॻियूं 3-4 ॻाल्हियूं वरजाईंदा आहिनि। 18 मई 1982 ईस्वी बजा ॿपहर। हींअर थोरो सुम्ही उथियो आहियां। बदन ते फुरड़ियूं थी पयूं हथ में। उहा मुसीबत 43 साल ऐं पर साल हुई, पर 43 साल हैदराबाद सेंट्रल जेल ए क्लास में अज़ाब हुई। हिन साल ॾिसूं सुप्रिटेंडेंट जी चोर चोरी करे विया आहिनि। टीवी पे ॾिठाऊं त हमरा ज़ेवर ऐं 8000 रोकड़ ॿुहारे विया। सिपाहियुनि जूं त जाम चोरियूं अॻे थियूं आहिनि। नाले मातर वर्ज़िश कबी हुई, उहा बि कुझु ॾींहं छॾे ॾिनी अथमि। अॼु मुनीर जे हाई कोर्ट में सुनवाई आहे। हिते जे ॿोलीअ में हवालात ऐं सिंधीअ ॿोलीअ में कचाई केस हलंदे जेल में रहण वारे अरसे जे मुजराई मिले त हमरा ॿाहिरि आहे। हमरा जो अधु साहु अंदरि आहे, अधु ॿाहिरि। सॼो वक़्तु कन न्यापे ॾांहुं आहेसि। शाकिर शाह मुलाज़िम आयो आहे, मोमिन आहे। अखियूं ईरान ऐं इराक जी सरहदुनि ते हलंदड़ जंग में खुतल अथसि। कल्ह 3 ॾींहं खां खुरम शहर जी लड़ाईअ में ख़ुशख़बरीअ जो इंतज़ारु अथसि। ख़ूब कचहरी थींदी आहे। इनायत धोबी आयो आहे, चए दरख़्वास्त लिखी ॾे मुंहिंजी दोस्त खे। यक अंगूर सद ज़ंबूर वारो कमु आहे। सभिनी जूं लिखण जूं फरमाइशूं पोयूं कजनि त माण्हू चरियो थी पवे। सभिनी जे लिखण जूं फरमाइशूं पूरियूं कजनि त माण्हू चरियो थी पवे। फांसीअ जी सज़ा मिलियल कैदियुनि तरफ़ां मजीद कुरैशी अक्सर अपील लिखी ॾियण लाइ चवंदो आहे। फ़िलहालु उहो कमु कबो आहे। ॿिया फाइल ॾींदा आहिनि त पढ़ी ॾे त असीं छुटंदासीं या न, या सलाह ॾे। कहिड़ो मेजर साहब बि ज़ाल माण जे ॾोह में हिकिड़ो मेजर साहब बि ज़ाल माण जे ॾोह में आहे। उनजो फाइल बि पढ़णो पियो ऐं राय ॾियणी पई। संदसि ख़्यालु आहे त केस कुझु बि कोन्हे, सेशन ख़्वामख़्वाह फांसीअ जी सज़ा ॾिनी आहे। मूं राय ॾिनी त अहिड़ो ख़राबु केस ॿियो विरले हूंदो। केस ते सख़्तु महिनत थियणु खपे। ॾाढो हैरान थियो। रेडियो जा सेल कमज़ोर आहिनि, पर ॿुधां पियो। मजीद कुरैशी सेलनि में नऊं साहु विझण जो नुस्ख़ो काल्ह ॿुधायो वियो आहे। असगर चई वियो आहे त मुंहिंजे जमा करायल रक़म PPC मां नवां सेल ख़रीद करे हिकदमि मोकिलियां थो।
वरी पैदा ई कोन थियो। सामान ॿाहिरां ख़रीद करण ते मुक़ररु थियल सिपाही आहे। गोभियूं जाम आणंदो आहे, छा कजे। नज़र जी तारीख़ पंजाब खे आणे औरंगज़ेब ताईं रसायो अथमि। अॼु मोतबर मुस्लमान तारीख़नि जे हवालनि सां उहो पढ़ियुमि त शेर शाह सूरीअ जे जनरल हैबत ख़ान न्याज़ीअ सां शेर शाह जी पुट इस्लाम शाह लड़ाई कई। मिर्ज़ा हैदर न्याज़ियुनि खे संभला जी लड़ाईअ में शिकस्त ॾिनी ऐं न्याज़ियुनि जे लॼुनि खे क़ैद करे उन्हनि मां कन खे महीननि जा महीना आम माण्हुनि अॻियां उघाड़ो रखी संदन निमाश कई वेंदी रही। कन खे मजबूर करे चकुले जूं रंडियूं बनायो वियो। उहा हुई मुस्लमान हाकिम तबिके जी ज़हनियत जी हिकिड़ी मामूली झलक, पर हाकिम तबिके जे भट्टनि ऐं मंगणहारनि खां पुछो त चवंदा इस्लामी हुकूमत अलाह जा पाछा। जन तारीख़ुनि में उहो वाक़ियो बयानु थियल आहे। से आहिनि तबक़ात अकबरी, तारीख़ निज़ामी, मुंतख़बुल तवारीख़ ऐं तारीख़ फ़रिश्ता। साल हो 1550 ईस्वी। सिंध में अरगूननि जो ज़मानो। विंझी आयो आहियां, ॾिसां ज़ुकाम थिए थो या न। ख़बरूं हलनि पियूं। अर्जेंटाइन ऐं बर्तानिया वेड़ वेड़ा पिया कनि। ख़ैर ज़ाहिर आहे विढ़ंदा कोन, पर खुनकी ॿिन्हिनि जी अहिड़ी आहे जो ॼण हिक ॿिए मां हथ कढंदा ई कोन। होॾां खुरम शहर जो फ़ैसिलो अञा कोन थियो आहे। भारत ऐं चीन जूं ॻाल्हियूं पियूं हलनि। अफ़गानिस्तान बाबति ॻाल्हियूं ईंदड़ महीने जनीवा में थींदियूं। अख़बारूं इंतिखाब जी जिंद नथियूं छॾनि। संदन लहजे में तंज़ ऐं तलख़ी आहे। भारतीय रेडियो मौलाना सत्तार न्याज़ीअ वारी उन ॻाल्हि खे खंयो आहे त जनरल साहिबु चूंडूं नथो कराए सघे त पाण बाबति आम राय मालूम करण लाइ रेफरेंडम कराए। जनरल साहिबु चए थो त उहा ॻाल्हि ई विसारे छॾियो। चए थो नए निज़ाम जो खाको पेश कंदुसि। ॾिसूं त टकिरीअ खे सूर थिया ॼाई कुई वारी ॻाल्हि वांगुरु हिन दफ़े कहिड़ी कुई थी ॼापे। जे टीवीअ जी रसीद मिली ऐं लेसन ठहे त टीवी बि मिले। घणा ॾींहं थी विया आहिनि, म्यू अस्पताल बि वञिणो आहे। 2 महीना अॻु डॉक्टर ॾिसी ऐं लिखी विया, अञा पियूं मंज़ूरियूं अचनि। मंज़ूरी जेल में मज़ेदार शइ आहे। तंहिं भेरे ख़ैरपुर मीरस में ॾंद में सख़्तु सूरु पियो हो। घोड़ा कयमि। हफ़्ते खां पोइ ॿाहिरां ॾंदनि जो डॉक्टर आयो। लिखी वियो त हिन खे अस्पताल मोकिलियो त ॾंद कढूंसि। जेल वारनि मंज़ूरीअ लाइ लिखियो। चङो मोचारो फाइल ठही वियो। पे लेटर आया ऐं विया। कई सवाल जवाब थिया। ॾंदु कहिड़ो आहे, डॉक्टर आहे या कोन्हे, मोकल तां कॾहिं मोटंदो, सखर मोकिलियूं या न। जेसीं आउं सिंध में हुउसि तेसीं अञा लिख पढ़ हली पए। मक़सदु अक्सर तंग करणु हूंदो आहे। ॼाणी ॿुझी बि इलाज बदिरां रुॻो लिख पढ़ जो फाइल ठाहींदा रहंदा आहिनि। अक्सर जॾहिं 6-12 महीननि खां पोइ मंज़ूरीअ बाद मरीज़ डॉक्टर जो मुंहुं ॾिसंदो आहे, तॾहिं मरीज़ या ख़तमु थी चुको हूंदो आहे या बीमारी हणी हणी पूरी थी चुकी हूंदी आहे। डॉक्टर वॾे शदो मद सां तपासे लिखंदो त हिन खे कुझु बि कोन्हे, शिकायत फ़ज़ूल आहे। जेल जे डॉक्टरनि जो हिकिड़ो तकिया कलाम आहे। जेल में कुदरती तरह ऐसा बि छिक ताण थिए थी, मतिलबु त बीमारी कान्हे, रुॻो क़ैद जो हिरास आहे। हैदराबाद सेंट्रल जेल में 3 साल शाह मोहम्मद शाह खे हाई ब्लड प्रेशर थी पियो। जेल जो डॉक्टर मौलाना जान मोहम्मद अब्बासीअ जो नंढो भाउ नूर अहमद अब्बासी हो। सभिनी शाह मोहम्मद शाह खे चयो त हू ईंदे ई चवंदो त इहो जेल जो असरु आहे, या चवंदो त मूंखे पाण उहा शिकायत आहे। डॉक्टर साहिबु अची ॾाढी गौर सां तपास कई, पोइ तमामु हमदर्दीअ सां चयाईं जेल में थिए थो, आख़िर जेल आहे, मूंखे पाण बसि पोइ त तमाशो ॾिसण वटां हो। मूं घणो ई झलियो, पर शाह मोहम्मद शाह हिकिड़ो अॻे ई ब्लड प्रेशर जो मरीज़, ॿियो उहो तानो, सो किथां थो झलिजे। वॾो ॾचो थी पियो। डॉक्टर साहिबु वञी रिपोर्टूं कयूं। रिज़ल्ट उहो त कमर ज़मा कराची ट्रांसफ़र शाह मोहम्मद शाह कंहिं ॿिए पासे। 5 थी विया आहिनि, चकर ॾिजे। काल हमरा बैटरी सेलनि जी उमिरि वधाइण जो नुस्ख़ो ॾसे वियो। अॼु उन ते अमल करे पुराणनि सेलनि खे नोबनो करे रेडियो में इस्तेमालु करण जो तजुर्बो कयोसीं। अमीर चालू सेल कढी पुराणा नोबना थियल सेल विधा, पर रेडियो चूं बि कान कई। लाचार तजुर्बो कामयाबु न सम्झी वरी उहे चालू सेल विधासीं जन ते हलियो पिए, त उन्हनि ते बि न हले। तॾहिं सम्झ में त अमीर सेल बदिलाईंदे का अहिड़ी लेश ॾिनी अथसि जो मतियूं मुंझी वियूं अथसि। अमीर खां पुछियमि त चए त कुझु बि कोन कयो।
मस मस रेडियो मोटी मिलियो, सो बि बंदि थी वियो। मथां जवाबु उहो त मूं त कुझु बि कोन कयुसि। हीअ अमीर कुदरत तरफ़ां मूं लाइ क़ैद में ॿियो क़ैद बणाइण लाइ मोकिलियल थो ॾिसिजे। जिन्सी अज़ाब आहे, अटे जो घोॿाटो सवाल पुछेसि त डोड़ी वञी रंधिणे में घिड़े, भित ॾांहुं मुंहुं करे कंधु हेठि करे बुण करे छॾींदो। उहो थियो सवाल जो जवाबु। सॼो ॾींहुं माण्हू पियो कुते वांगुरु भौंके, हिन जे कन ते जूअं बि कान सुरंदी। अवल त ॿुधंदो ई कोन, जे ॿुधंदो त हिकिड़े कन में आयो त ॿिए मां निकितो। उहो अज़ाब मड़ियो बि मूं पाण ते आहे। 19 मई 1982 ईस्वी 10:15 थिया आहिनि। नंबरदार रेडियो ठाहिराइण वियो आहे। हिते जेल में रेडियो टीवी ठाहिण जो कारखानो आहे, कुंभार खानो आहे। हितां घणा क़ैदी सुठा हुनर पिराए वेंदा आहिनि। ख़ासि करे रेडियो ऐं टीवीअ जो कमु खेनि ॿाहिरि कमु ईंदो आहे। कालीन जो कमु त रुॻो ऑफिसरनि जे घरनि लाइ मुफ़्त जा गालीचा तयारु कराइण लाइ थींदो आहे। कंहिं क़ैदीअ खे मारे खून करे छॾियाऊं, इतफ़ाक़ सां का दांह थी, इतफ़ाक़ सां इंक्वायरीअ जी ॻाल्हि थी त ॿ गालीचा हिन खे हुन खे कमु ठीकु थी वियो। जेल जो ठहियलु सामान घणे भाङे जेल वारनि जे कुदनि करतूतनि खे लिकाइण लाइ मथियनि खे रुश्वत ॾियण लाइ कमु ईंदो आहे। मास्तर अचे कालो की पाकिस्तान टाइम्स ॾेई वियो आहे, अॼोकी पढ़णी हुजे त पंहिंजी घुरायो। अख़बार अंग्रेज़ी अचे हिकिड़ी सां पहिरीं मथे पढ़िजे, पोइ मेजर साहब पढ़े, पोइ ॿियनि खे मिले। सो बि जेको हरू भरू फॾो करे त हूअं हिते माण्हू सुखिया आहिनि। हर को पंहिंजी अख़बार घुराए। फांसी घाट में बि 2-4 अख़बारूं घुराइबियूं आहिनि। फांसी घाट में गच जेतिरा बी क्लास वारा आहिनि। हींअर अमीर खां पुछियुमि नंबरदार किथे आहे? चयाईं हुते। चयोमांसि सॾु करींसि। चयाईं त रेडियो ठाहिराइण वियो आहे। पुछियोमांसि तो जो चयो त हिते आहे? चयाईं उहो त तो मूं लाइ पुछियो त किथे आहीं? मूं चयो त हिते आहियां। ॿाहिरीं दरवाज़े खोलण जी चूं चूं थी आहे। नंबरदार खे त रेडियो ई सां गॾु कोन वापसि कयो अथनि त वञी असिस्टेंट जेलर जी चिठी वठी अचु त पोइ ठाहियूं। फुरड़ियुनि करे राति 1 बजे ताईं निंड कान आई। इंसीडाल गोरीअ जो चोथों हिसो खाईंदो आहियां, अधु बि खाई कोन सघंदो आहियां। राति अधु खाधमि तॾहिं बि निंड कान आई। अधु ॿियो खाधमि त बि ख़ैरु। नेठि आधी राति बि सॼी खाधमि तॾहिं निंड आई। सुबुह जो विझणो आहियां, ॾिसूं त ज़ुकाम थिए थो या न। हूअं नक में तेल जा फुड़ा विझणु शुरू कया अथमि त ज़ुकाम घटि थो थिए। हजाम सवेर वार लाहिण लाइ अची कड़कियो। चयोमांसि 12 बजे अचिजांइ। हिकिड़ो भाउ फांसी घाट में आहे, ॿियो जनम टीप में। सौट खे बि जनम टीप कुरैशीअ मिनत कई त हिननि खे सुप्रीम कोर्ट लाइ अपील लिखी ॾे। मूं 10-15 ॾींहं महिनत करे चङी अपील लिखी ॾिनी। हाणे जेल में ॻाल्हि हली वई आहे त कोठी टुटी वई, फांसीअ जी सज़ा ख़तमु थी वई ऐं हिननि जी सज़ा या सफ़ा ख़तमु थी वेंदी या नाले मातर थी वेंदी। बहरहाल हाई कोर्ट जो फ़ैसिलो मूंखे बेहदि सतही ऐं ग़लति लॻो। मूं पंहिंजे उसूलनि मूजिबि उन ते एतिरी महिनत कई आहे जेतिरी 30-40 हज़ार फ़ी वठी कजे। शायदि हिननि जो कुझु भलो थी वञे। मूं अचणु शर्त ऐलान करायो त मूंखे केसनि ऐं अपीलुनि लाइ केर बि न चवे, छो त क़ैदी वीचारो बीमार वांगुरु भाए त मन पाईअ जो नफ़ो थिए में कन खे ख़्वामख़्वाह मिड़े ई कंहिं बेरोज़गार डॉक्टर या वकील खे धंधे सां लॻाइण जो शौक़ु पुराणा कन वक़्तनि जा किसा खोले वेहंदा। उन करे मूं वटि रुॻो वाक़ई ज़रूरी ऐं मुंहिंजे करण जा कम ईंदा आहिनि। अक्सर कुरैशी मोकिलींदो आहे। हिन वक़्तु हिकु सुप्रीम कोर्ट लाइ अपील ऐं हिकु हाई कोर्ट लाइ अपील तयारीअ हेठि आहे। किताब कोन्हे, माण्हू पाण रूबरू कोन्हे जो पाण पंहिंजे नमूने केस हलाए। मिड़े ई आहिनि ऊंदाईअ में छड़ा पढ़णा, तन में वसु वॾो थो कजे। पढ़ण लाइ किताब कुझु चङा पिया आहिनि। केतिरनि ॾींहंनि खां पंहिंजे पैसनि ते अमन ऐं मुस्लिम अख़बारूं घुराइण लाइ जिदोजहद पियो करियां। जेल में सुई धागे लाइ बि अहिड़ी जिदोजहद कबी आहे ॼण अमेरिका रूस सां जंग लाइ तयारी पियो करे। पर सह जूं टंगूं 3 मां 4 नथियूं थियनि। हिते हिकिड़ी सहूलियत आहे। जेल जी गेट वटि हिकिड़ो दुकानु आहे।
क़ैदी उते पंहिंजा पैसा जमो कराए छॾींदा आहिनि ऐं पोइ उतां आहिस्ते आहिस्ते सामान घुराईंदा रहंदा आहिनि। हिते अक्सर माण्हुनि वटि पंहिंजो थोरो थोरो खाधे पीते जो सामान आहे ऐं अक्सर पंहिंजो पाण रधींदा आहिनि। रुॻो लंगर ते नथा भाड़ीनि, दुकान वारो बि गोबियूं घटि थो हणे, उन करे दाह कान थो कराए, उन करे सभिनी जो कमु आराम सां पियो हले। ज़ाहिरी तरह हर ॻाल्हि जी बंदिश आहे, बल्कि रिपोर्ट थींदी आहे त ॿधल चोर खे फटका ज़रूरु लॻंदा। सिंध जे जेलनि में जो क़ैदियुनि खे ढोरनि वांगुरु अलॻि हिसाब कुटे सघिबो आहे, तीअं हिते घटि आहे। हिते सुप्रिंटेंडेंट नाले मातर केस हलाई मुक़ररु फटका लिखंदो आहे, लॻंदा आहिनि, लिखंदो उहे लॻंदा। हूअं बि थिए थो पर घटि। क़ैदियुनि खां रिश्वत जो हिते यानी हिन जेल में हुन सुप्रिंटेंडेंट जे दौर में चालू घटि आहे। अकरबा परवरी ऐं टोलेबाज़ी बि घटि आहे, उन करे सुप्रिंटेंडेंट जो रुॻो ॾहका न पर वकार बि आहे। माफ़ीअ वारे ॾींहुं ॼाओ ई कोन्हे, अलबत माई करड़ी थी ॿुधजे, पर अलबत माई करड़ी थी ॿुधजेसि, उन जे अॻियां नथी हलेसि, पर सभिनी खे ख़बर आहे त सख़्ती पैदागिरीअ लाइ नथो करे। बाक़ी ॿियो मथियूं हिसाब त ख़ैर हलणो आहे। लखनि जो आलीशान बंगलो ठहे पियो। अॼु अलाए छो बुख लॻी आहे, चकर ॾेई आयो आहियां, मानी खाधी हथ में, चांहि पीअण ऐं राति इंसीडाल गोरियुनि खाइण करे मानी ठीकु कान खाधमि। फांसी घाट जो नंबरदार रमज़ान आयो आहे, हिकु रिसालो ॾेई ॿियो खणी वियो आहे। उहो बि पुछणु आयो आहे त मूं फांसी घाट में पियल इंजीनियर ख़ालिद जावेद जी हाई कोर्ट में मौत जी सज़ा ख़िलाफ़ अपील जो फाइल पढ़ी का राय क़ाइमु कई आहे या न। अमीर चए थो त बदड़ वॾा बणिया, ही बारिश होसी, पाणी रुकियाई करोड़ी गुरड़ी कर लो करोड़ी करे आयो आहियां, लूण ऐं लिस्टीन पियल पाणीअ सां, साल ॾेढ खां कंदो अचां। गोड़ पई थिए, अमीर वारा बदड़ बादल बि आहिनि, जुड़ालो ॾींहुं आहे, चोथे पंजे ॾींहुं जुड़ थींदो आहे ऐं ॿिनि टिनि ॾींहंनि ताईं हलंदो आहे। केस पढ़ा न त धणीअ जे केस पढ़ा न त धणीअ जी बेंचुनि ऐं पुछ मूंखे चैन करणु कान ॾींदी। रेडियो ठही आयो आहे, अमीर वारी ॻाल्हि सची थी, ॿाहिरि बदड़ ॿारियो बीठा आहिनि। उहा बारिश रखी रखी ॾींहंनि जा ॾींहं हलंदी, गोड़ जो ठकाव आहे। बरसाति जी बाहि ॿारण वारी ॻाल्हि न्याज़ हमायूं जूं सिटूं यादि ॾियारियूं आहिनि। झोरे वयूं झुड़ियालियूं अला, शलका बाहि लॻे बरसातिनि खे। माण्हू मुर्कनि मेंदीअ गुल जा, मुखड़ा तन जा गेसूअ फुल जा, पंहिंजूं अखियूं आलियूं अला, शलका बाहि लॻे बरसातिनि खे। पछतो धुन में सही सादी धुन हुई, आम तरह आबदा सादियूं घटि धुनूं ॻाईंदी आहे। बहरहाल घणे ज़माने खां पोइ आबदा जो नओं कलाम ॿुधमि, ख़ुशी थी। ज़िंदगीअ में सही चूंड बि कामयाबीअ या नाकामीअ में वॾो पार्ट अदा करे थी। कंहिं माण्हू में कहिड़ो गुण आहे, उन जे इस्तेमाल जो सही तरीक़ो, जाइ ऐं हालतूं कहिड़ियूं आहिनि, उहा चूंड करणु तमामु वॾी ॻाल्हि आहे। बहितरीनु लियाक़त ग़लति हंध ते इस्तेमालु करण सां सॼी लियाक़त ज़ियान बल्कि ख़्वार थी सघे थी। मसलन रेडियो वारा अॼुकल्ह सुहिणे नमूने ॻायल ज़रीना जो मशहूरु लोकगीत मोर थो टिले के रुबीना खां रिकॉर्ड कराए रोज़ु उहो पिया नशर कनि। हालांकि हिन जा सुठा कलाम ॿिया आहिनि। नूरजान खां सिंधी कलाम ॻारायऊं, ए हवा ऐं छो न नचां, केतिरा फिल्मी सिंधी कलाम ग़ैर सिंधी माण्हुनि जा लिखियलु आहिनि, जंहिंजी ॿोली बि ग़लति आहे। मतिलबु त हिकिड़ो बेहूदो मज़ाक़ आहे। सिंधी फिल्म जे नाले में वाहियात कहाणियूं ऐं वाहियात गाना ॾेई पाण बि पिया फाका कनि ऐं सिंधी फिल्मुनि खे बि पिया ख़्वार कनि। फिल्मुनि जी ॻाल्हि निकिती आहे त मुंहिंजे ख़्याल में फिल्मी कहाणी मुख़्तसिर कहाणी लिखंदड़नि खां लिखाइणु भुल आहे। हिननि जो दिमाग़ नंढड़ा जुज़ा ॻोल्हींदड़, महदूद सचाईअ ते सोचींदड़ ऐं जूअ मां पित कढंदड़ थिए थो, जेका फिल्म लाइ बेकार आहे। फिल्मी कहाणी अहिड़नि खां लिखाइजे जेके नाविल नवीस ऐं दास्तान गोअनि वांगुरु घणनि किरदारनि, वॾनि वाक्यनि ऐं वॾनि पेचीदनि प्लाटनि खे सभु तरफ़े नमूने वॾे पैमाने ते सोचे ऐं निभाए सघनि। ॿियो त गाना लिखंदड़ माण्हू हिकिड़ो त सखणो तुकबंद न हुजे, ॿियो त शौक़ चुस्त
आसानीअ सां सम्झ में ईंदड़ ऐं जल्द असरु कंदड़ कलाम बि लिखी ॼाणे। सिंधी फिल्मुनि जा गाना अहिड़नि शाइरनि खां लिखाया वञनि जेके उन ई ॾांव जा हुजनि। मसलन इमदाद, उस्ताद, मजरू, साहिल, ताजल ऐं ॿिया ख़ासि करे उस्ताद बुख़ारीअ खे मौक़ो मिले त हू सिंधी फिल्मुनि में साहिर लुधियानवीअ जूं सिकूं लाहे सघे थो। रेडियो टीवीअ जी 2 दर्जन खनि बहितरीनु ॻाइणनि मां चूंडे उन्हनि खां ॻाल्हाइजे ऐं कहाणी बि कंहिं सुठे नाविल नवीस खां मसलन सिराज खां लिखाइजे त को बि सबबु नाहे त सिंधी फिल्मूं सिंधी फ़नकारनि जे ज़ोर ते ख़ूब कामयाबु न थियनि ऐं ख़ूब पैसा न कमाइनि ऐं सिंधी फिल्म इंडस्ट्री बि हिकु कामयाबु सनत न बणिजी वञे। वाहियात कहाणी, वाहियात गाना, वाहियात धुनूं, जाहिल डायरेक्टर ऐं तंहिंखां चट प्रोड्यूसर उघाड़ा हलिया आहिनि। बुखियनि वटि त हलो ईद कंदासीं, पोइ कावड़ सिंधी माण्हुनि ते त सिंधी फिल्मूं कामयाबु नथा कनि। यादि पियुमि त भिट शाह वारी ॻाइणी ख़ुर्शीद बेगम जो आवाज़ु हिकु हद अंदरि कमाल जो आहे। उन जो फ़ाइदो कोन वरितो वियो आहे। मर्दनि में बि के वाक़ई ख़ुशि करे तबियत था छॾीनि मर्दनि में बि के वाक़ई तबियत ख़ुशि करे था छॾीनि। अहिड़नि रिकॉर्ड थियल सिंधी कलामनि जो तादादु काफ़ी गॾु थी वियो आहे जेके रूह खे राहत ॾियनि था। रुॻो मुंहिंजी पसंदि जा कलाम ई 100 खां चढ़ी वेंदा। कुरतुल हैदर जो नाविल आख़िर शब के हमसफ़र जो पहिरियों बाब पढ़ियो अथमि, हाणे ॿियो थो पढ़णु शुरू करियां। आम तरह सिंधी फिल्मुनि खां सिंधी रेडियो ऐं टीवीअ ते रिकॉर्ड थियल गाना तमामु घणा असराइता थियनि था। फिल्मी गाननि जी घणाई निसोरो गंदु हूंदो आहे, पर पहिरीं उहा ॻाल्हि नोट करियां त हिंदुस्तान में फिल्मी कहाणियूं लिखण जी हिकिड़ी फर्म आहे, सलीम जावेद, जेका हिकिड़ी फिल्म कहाणीअ जा घटि में घटि 2 लख रुपया वठंदो आहे। तंहिं ॾींहुं अमिताभ बच्चन बि पंहिंजे इंटरव्यू में उन कहाणीकार फर्म जे कहाणियुनि जी साराह जा ढुक भरिया हुआ।